नाज़रीन, खिपरे में आबादगारनि फुटीअ जो मुनासिब मुल्ह न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। रिपोर्ट करे रहियो आहे असद शाह। खिपरो में आबादगारनि ऐं हारनि फुटी जो मुनासिब अघु न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। आबादगारनि, हारनि ऐं पोरियतुनि चौधरी लियाकत, ख़ान मोहम्मद राजड़, सिद्दीक समेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी शहीद चौक खिपरो ते एहतजाजी मुज़ाहिरे बैदि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त खिपरो में फुटी जो फ़सुलु लहंदे ई मुनाफ़ेखोर सेठनि ऐं पेडी मालिकनि बरसाति समेत मुख़्तलिफ़ जवाज़ ॼाणाए फुटी जो अघु किराए छॾियो आहे, जंहिं सबबि हू सख़्तु परेशान आहिनि। हुननि जो चवण हो त हिक पासे भाण ज़रई दवाउनि जा अघ चोट चढ़ियल आहिनि त ॿिए पासे फुटी जो मुनासिब अघु न मिलण करे संदुनि फ़सुल ते कयल ख़र्च बि नथो निकिरी सघे। भाण दवा ट्रैक्टर जी खेड़ी आसमान सां लॻी आहे, पर असांजो फसल जो अघु आहे उहो सही जेको मुक़ररु जेको सरकार जी तरफ़ां उहो असांखे न पियो ॾिनो वञे। उनजे करे ग़रीब तर जेको माण्हू आहे उहो ग़रीब थींदो वञे, अमीर तर अमीर थींदो वञे। ही जेके पेटनि वारा आहिनि, कारखाननि वारा आहिनि, उहे सभु जेके अमीर थी विया आहिनि। अॼु बि ग़रीब जो माण्हू ॿार जेको आहे, जेको हारी आहे, जेको 6 महीना जेको ज़मीन ते कमु करे थो, उनजे ॿार खे कपिड़ो न आहे, उनजे पेरनि खे जुती पाइण जे लाइ न। असां जेको पुरज़ोर मुतालबो था कयूं साईं मुराद अली शाह खां, बिलावल भुट्टो साहब खां ऐं DC सांगड़ खां असांजो पुरज़ोर मुतालबो आहे। बाबा जेकर इंडिया में जिम्मेदारनि खे सब्सिडी मिले थी, वो असांखे मिलणु खपे न, पाकिस्तान में मिलणु खपे। जो असांजो हक़ आहे वो असांखे नथो मिले। को बि असांजो जेका ज़राअत खातो आहे वो सुतो पियो आहे, निंड में, अला किथे सुतो न। गुज़िरियल साल 32 रुपया उहे साॻी असां फुटियूं 9000 विकियूं आहिनि। हींअर तक़रीबन 380 रुपए डॉलर आहे। का बि आलमी मार्केट कप जी का बि मंदी कोन्हे। ही सॼी अदरा जी खोट कई वई आहे। आबादगार आहिनि, जंहिंजो जेकॾहिं एतिरा नथा कनि त उहे बुख विके मरनि था, वो ख़ुदकशियूं करे मरनि था, कर्ज़ थी विया आहिनि। उनजे करे नंढा आबादगार निकिता आहिनि। ऐं असां सूबाई वज़ीर सेक्रेटरी ज़राइत खां मुतालबो था करियूं, वापारियुनि ऐं मालिकनि खे सिधो करियो ऐं असां ग़रीब आबादनि खे पंहिंजो हक़ ॾियारियो। आलमी मार्केट में जेके ॿिया मुख़्तलिफ़ रेट हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ चइनि था सोन हुजे या डॉलर हुजे, उन हर शइ ते हर जॻह ते अमल थिए पियो, फुटी जे रेट ते छो न पियो अमल थिए। असां चाहियूं था त इहे जेके माफ़ियाज़ आहिनि इन्हनि ख़िलाफ़ एक्शन वरितो वञे। असां DC सांगड़ खे चऊं था हक़ीक़ी रेट आहे असांखे उहो 8500 रुपया सरकार जारी कराए, उन ते अमल करायो वञे। मुज़ाहिरो कंदड़ आबादगारनि, हारनि ऐं पोरियतुनि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त फुटी जो मुनासिब अघु मुक़ररु करे उन ते अमल कराए बेचैनी ख़तम कई वञे। कैमरामैन सां गॾु असद शाह, आवाज़ न्यूज़, खिपरो।